नवदेरो खां रिपोर्ट करे रहियो आहे मुलाज़िम हुसैन कलंदरी। नवदेरो लॻ कची जे ॻोठ बुरड़ा जे रहवासी सोलंगी बुरड़ा बिरादरी जे माण्हुनि अमीर बख़्श भुट्टो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अनवर सोलंगी, फ़तेह अली बुरड़ो, लाल बख़्श बुरड़ो, अब्दुल वाहिद सोलंगी, अमानुल्लाह सोलंगी, आसिफ अली सोलंगी, मोहम्मद सिद्दीक सोलंगी समेत सवे ॻोठाणनि जूं दाहूं। 2000 जिरेब ज़मीन जेका ॻोठ बुरड़ा देह नूरपुर तपोर राजू देरो में असांजे रेवेन्यू रिकॉर्ड में आहे, उहा अमीर बख़्श भुट्टो पंहिंजी ज़मीनुनि सां गॾु विकिरो करे छॾी आहे, जंहिंजो मुआवज़ो बि वठी छॾियो आहे। हाणे असांखे ज़मीनुनि जो न मुआवज़ो थो ॾिए, न ई ज़मीनूं वापसि थो करे। मुज़ाहिरीन जो इल्ज़ाम 15 सालनि खां पाक किताब न्याणियूं खणी अमीर बख़्श ॾांहुं वेंदा रहिया आहियूं, पर असांजी नथो ॿुधे। पहिरीं त दिलासा ॾींदो रहियो ऐं हाणे ज़मीनुनि जो मुआवज़ो ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो आहे, जंहिं करे एहतजाज ते मजबूर थिया आहियूं। ज़ाहिरीन जा इल्ज़ाम ज़मीनूं अंग्रेज़नि जे दौर खां असांजे वॾड़नि जे रिकॉर्ड ते आहिनि, जंहिंजो सतो फार्म ऐं रेवेन्यू टैक्स ढिल बि असां भरींदा रहिया आहियूं ऐं उन्हनि जूं रसीदूं बि असां वटि मौजूदु आहिनि। मुज़ाहिरीन सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, MPA फरियाल टालपुर मामले जो नोटिस वठी असांजे विकिरो कयल ज़मीनुनि जो मुआवज़ो असांखे ॾियारे पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। मुतालबो